एक हमरा तो बीजा हमरा ने 4 सवाल पूछींदा है। नंबर पहिरियों सवाल पूछींदा है कि वियो सो न वरियो। पहिरियों नंबर सवाल पूछींदा है वियो सो न वरियो। बीजो नंबर सवाल पूछींदा है लॻो सो न लथो। तीजो नंबर सवाल पूछींदा है उगियो सो न आखियो। चौथो नंबर सवाल पूछींदा है उड्यो सो वरी न उड्यो। तो पहिरियों सवाल उहे जवाब टिनि जवाब आहिनि कि वियो सो न वरियो। वियो सो न वरियो माना हिकु माण्हू मोह वापसि वरे ई कोन्हे। जवानी जोबन जेकॾहिं गई वो वापसि कोन आहे। तीजो नंबर मूंखे अखर जेकॾहिं खोटो अखर को निकितो तो वापसि कोन वरे। त वियो सो न वरियो। पर लॻो सो न लथो। लॻो माना हिकु माण्हू खे न दाग लॻाए थो टिको लॻाए थो उहो लहे कॾहिं कोन्हे भली केतिरी बि कोशिशि करे। लॻो सो न लथो माना टिको लॻो लहे कॾहिं कोन्हे। तीजो नंबर उगियो सो न आखियो। कुतब तार जो उगो अञा कॾहिं लथो ई कोन्हे। चौथो नंबर आहे उड्यो सो न वरी न उड्यो। वो हनुमान उड्यो तो जो लंका न सजी ॿारे मन सजी न सत्यानाश करे ॿारे ऐं पुछ हाणे दरिया में उंजाईंदा वो वरे उॾे ई कोन्हे। तॾहिं सवाल 4 सवाल पुछंदा वरियो माना वियो सो न वरियो, लॻो सो न लथो, उगियो सो न आखियो, उड्यो सो वरी न उड्यो।